हीअ कहाणी इन सगन भाइरनि जी आहे जेके पंहिंजे पुटनि जी बास खयों पीर साईं ॾे वञी रहिया आहिनि। हिननि ॿिन्ही सभागनि जूं ज़ालूं पाण में सॻियूं भेनरूं हुयूं जेके हिननि खां अॻिते निकिरी वयूं। हीअ सभागा पोइते रहिजी विया, याने हू ॿिए जहान हली वयूं ऐं हिननि सभागनि खे पोइते छॾे हली वियूं। गोल टोपीअ सां ड्राइविंग साइड ते आदो वॾो बबन ऐं ॿिए पासे वेठल आदो नंढो शबन। हिन जी पाण में इंतिहा दर्जे जी मोहबत आहे जेका अव्हां खे अॻिते पाणे नज़र अची वेंदी। गाॾी जेका तव्हां खे असल में पाणे हलंदे नज़र अची रही आहे, पर ईअं न आहे। हिन खे जेके पुर्ज़ा धिकी रहिया आहिनि, असल में त बास इन्हनि जी लाइ बासी वई। ही पंहिंजी बास खे पाण धिकींदा पीर साईं ॾांहुं वञी रहिया आहिनि। ही ठुल्हो जेको गेंडे जहिड़ो तव्हांखे नज़र अची रहियो आहे, इहो आहे अनु सन ऑफ बबन। ॿियो जेको तव्हांखे किरड़ी जहिड़ो नज़र अची रहियो आहे, इहो आहे मनु सन ऑफ शबन। हिन ॿिन्ही सोटनि जी पाण में इंतिहा दर्जे जी मोहबत आहे जिन खे तव्हां ॾिसी हैरान रहिजी वेंदव। गाड़ी अचानक खड़ी पोयां पे रखिया है किथे छोरा झिकण वारा भजी त न विया नहीं तो ॾिस त छोरा आहिनि जंहिं कयूं पोयां पेर ॾिस त सही न। अदा वॾा छोरी नज़र वारो चश्मो कारो मुंहिंजे घर विसरी विया ऐं ॿाहिरि निकिरण सां मूंखे सन स्टोक लॻंदो ऐं मां सॼी उमिरि अंधो थी वेंदुसि ऐं मां क़यामत में वरी अंधो थी वेंदुसि। इन करे इहो कमु तव्हां पंहिंजो पाण ई कयो। कारो ठही मुंहुं बड़े भाउ खे जवाब वॾे भाउ खे जवाब ॾियण जी सलाह में तोखे जेको आहे सलाह ज़रूरु मिलंदी। पुठियो वरिते कर पुठियो वरिते कर पुठियो वरिते कर बाबा पुठियो वरिते कर। थैंक यू दावदा अञा का कसर रहिजी वई हुजे त उहा बि पूरी कयो। कारो थी मुंहुं कारो थी मुंहुं मरी छॾे गया हुसैन। अरे कलंदर जी मार परे शबू छली चोक लगे हा मरी वई हा। अरे यो इन धकुड़ी लाख जी लाल थी वॾे भाई इज़त आहे। ऐ बोड़ी छोरा ॾिसो अब्बा छोरा विया या कॾहिं भॼी विया मां त ॾिस ख़तम थी रे रे अब्बा। मनु अनु अरे अरे यो से जुल्म थियो भाई पुधर कुछ दिया। अरे शबू चंदा अरे बाहर निकरी आओ भाई जोन व्या हल्या निकरी आ रे ओ कुत्ता कारी हर खावई कलंदर जी बाहर भाई निकरी आ रे बाहर निकरी आ थोड़ा भाई हल्या रे पस्तो 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 दावरा दा पस्तो खड़िया दादा पार तो यार सही थी आसी चल जी पारत हो जाई। हां वरी छा थियो हे खत्म सब जाने छा थियो। अरे सबू हनु मनु ए लाश बबन
बाबा ने पानी जो बंदोबस्त कर मता जवान जे राशि पहुन खत्म खत्म पानी पानी मुझे साथी हो अरे मां काथे हो अरे मां काथे हो अदो काथे आ छोरा काथे न ओ ता अरे दो काढे हो अरे हे छोरा अरे अरे अनु ओ अनु अरे बानु अरे हे छाछो अरे हे तो मोकलायो तेरे कारो मोदियो रे ता अरे अनु अरे अरे मनु ओ मनु अरे हे मोकलायो रे ता अरे मनु थी मेरा महाराज के केड़ो मोरे खार तुम्हारे के अरे ता अरे जुल्म थियो रे अरे ख्याल से अरे था क्या पानी पानी बोले हमने को जो आरू थी पोवे अदा पानी ले बना पानी पानी मिलियो पानी मिलियो पानी अल्लाह छोरन वाला साथी दो पानी पानी हिने खा अदा अरे का क्या अरे मुझे तो काढ़े हो अरे मुझे तो काढ़े हो ओ दा बबन अदा बबन तू काथे अदा बबन तू काथे अदा मुझे हाथ पड़े निकलिया बाहर रहा अदा तू काथे मुझे बा ओ दा बबन अरे काथे अदा अरे अदा अरे मेरे पानी में तू बच्ची में अदा मानो तो नंढड़े दुबे में पूरी मरना है ना लाख जी लानत हो जाई अरे हने मथे मर ते छोरन जो कहूं को बिलो कद है या पूछ ओके ओके माय ब्रदर थैंक यू बंद करी हां फिरी अंग्रेजी जॉनसन बेबी या पुत्र नो माय लांगर ब्रदर आई एम नॉट सन ऑफ जॉनसन बेबी बट आई एम सन ऑफ जुमन कोकड़ी थैंक यू ओके अरे ये भौंक बंद कर अंग्रेजन जी लूसी कुटी छोरन जो पिलो कयो छोरा मरी विंदा हलिया रे हेदे हलिया अल्लाह अबानु ओ मनु पापी पोड़ा बाउथी मुझे छोटा पुछायो थी बनाऊ थी अरे मम बेहोश ना उठे बाउथी थी खाली पास मनु साथे लड़े गाड़ी मत के उड़े अरे हो सटे गाड़ी मत के उड़े हां पकड़ू बाबा होश मां किथे आया हां अनु मारियो मोनु मारियो पापी पोड़े के जरूर नहीं वडी नान पापी के इधर आला वडी नान पापी के अरे तू जेरो अनु के अरे पापी पोड़े भूख बंद कर था ये कड्डो बाहर रे समझो हे जो नुकसान थो तकलीफ आई हाँ हाणे आइंदा अहिड़ी ग़लती न कजो जो वरी तकलीफ़ में पऊं ठीकु आहे ॻाल्हि खे सम्झी विया हूंदो हा ठीकु आहे दादा ठीकु आहे जीअं चवंदो तीअं कंदासीं पुलिस बिना ब्रेक टंगू मथे कयो अरे छा कयो हाँ सही तहां चयो टंगू मथे कयो अरे हथ मथे कयो हथ मथे तहां के चवां तो हथ मथे कयो तो तहां टंगू मथे कयो तहां फरमायो न तहां हेठ कयो हथ हेठ कयो सिपाही सोडा मूंखे लॻे थो त गाॾी जूं नंबर प्लेटूं मटियल ॿ नंबर आहिनि ऐं तव्हां मूंखे आख़िरी नंबर था लॻो सिपाही सोडा गाॾी चेक कर गाॾी सिपाही सोडा गाॾी चेक कर गाॾी हे तो नंबर प्लेट 2 नंबर है अगू देखा
नंबर प्लेट न खुलिए, गाड़ी चोरी थिए। साहब को रिपोर्ट देवा। सिपाही सदा हवाला दे। सिपाही सदा सिपाही सदा पीछा है। ऐसे लाल मालदा छेना है तेकड़ की आया। अरे हेट दिस पापे दी जुती दा काला मुंह थी गया। पापा मुला मार खते सी। अरे निभावा तोखे पंहिंजी जुतीअ जो थियो बाक़ी मुंहिंजे मुंहं जो न थियो। आईंदा तुंहिंजे जुलूट ते पाबंदी आ। मता न सम्झी असांजो तजुर्बो। ऐं ॿुधो हिननि वटि शनाती कार्ड बि कोन हूंदई। हिन जो कद बुत ॾिसी थो ईअं थो लॻे ॼण चीनी हुजे। चीनी पाकिस्तानी न आहे। पुछिन कार्ड पुछिन। कोड़ा सनस कार्ड अथई। साईं कार्ड सही कार्ड सही पानी में से बुॾी वियो साईं। बल्कि मूंखे अलाह बचाए बाबू बुॾी वञा बस कार्ड बुॾी वियो। ऐं ॿियो जेको आहे न साईं न मां चीनी आहियां न मां बर्नी आहियां न मां जापानी आहियां। असुल मां निजी पंहिंजे पाकिस्तानी पीउ जो पुटु आहियां साईं। पर थोरो हाल असांजो ईअं थी वियो आहे बेहाल साईं बेहाल आहियूं साईं। इहे ॻाल्हियूं फेराए असांखे तूं कहिड़ो थो करी। हाथ कुराड़ा तुंहिंजा ॾेडर तूं ॿुधा त तूं वटि शनाती कार्ड आहे या पाणी में लुढ़ी वियो तुंहिंजो। सूबेदार साईं मूंखे तुंहिंजी हिन फटपटी जो कसम मुंहिंजो कार्ड पाणीअ में किरी पियो ऐं लुढ़ी वियो। साहब कोड़न दे चवण न थियो। छोड़न का बयान वठो। ऐं मुंहिंजो तजुर्बो थो ॿुधाए त ही ॿई पोड़ा ॿार अॻवा करण जी वारी गेज जा माहिर था लॻनि। ऐं हे ॿई छोरा निभागा इहे ढेर तां लधल थियनि हुनखे खयो था वठनि। माई बाप हे जेको बचिड़ो आहे न से मुंहिंजो हा साईं इहो जेको अनू आहे न इहो से मुंहिंजो ऐं मुंहिंजी ज़ाल जो बचिड़ो आहे साईं। हे किनड़ो कोझड़ो लुधड़ो हे मुंहिंजो बचिड़ो आहे साईं। हे ढेर ते लधल न आहे साईं त पक कयो साईं। तव्हां पुछो साईं पाण खां त हाथ फुला पाड़ा तूं ॿुधा त हिन ॿिन्ही मुजरम मां तुंहिंजो पीउ कहिड़ो आहे। चाचा पुलिस वारा जहिड़ो हिननि ॿिन्हिनि असां हशर कयो आहे न दिलि नथी मञे जो हिननि खे पंहिंजो पीउ चइजे। पर छा कयूं क़यामत ब्लैक एंड ब्लैक थी वेंदी। इहो मुंहिंजो पीउ अथई। त तूं ॿुधा बप जी किरड़ी त ही नलके मुहारो तुंहिंजो छा थिए। साहब वॾा हिन शख़्स कयो आहे असांखे बरमो ॾे भॼण जहिड़ो। पर छा कजे नाने ऐं ॾाॾे जी मिली भगत सां ही मुंहिंजी अम्मा जो मुड़ुस थी पियो। इन ग़लतीअ में ही मुंहिंजो पीउ थी पियो। ईअं ई सरकार किसो ख़तम थी वियो। मूं 3 शादियूं कयूं। पहिरीं शादी में सिपाही थियुसि ॿी शादी में जमादार थियुसि टी शादी में सूबेदार थियुसि। ऐं जॾहिं 3 बठियुनि मां पची निकियुसि त मूंखे तजुर्बो थियो कहिड़ो मुजरिम खां ॾो बासराइण ऐं मुजरिम खे पकड़ण ऐं मुजरिम जी सुञाणप करण। सरकार असांजो हेॾो छा आहे साईं त पोइ तव्हां अहिड़ा पुछड़ा हाल करे अरे हेॾे काॾे पिया वञो ॿुधायो साईं हिन बचनि जी बास बासी सी उहा बास खयूं था वञूं साईं पीर साईं दे साईं बास खयूं था वञूं बादशाह। अरे हिननि जी बास हिननि खां सुठो त तव्हांखे खदड़ा ॼमना त मेला कमाए तव्हांजे घर जो गुज़र सफ़र कनि हा। सूबेदार वॾा तो असांजे फटल जे लूण मुरके छॾियो। हिननि जी बास असां न बासी आहे सरकार। इन्हनि जी बास जेके बासे वयूं न सभागियूं निभागी चईंदी आहे सभागी जहिड़ी सही उहे अॻिते हली वयूं। असांजे घाटे में लूसी कुता छॾे वयूं। से बस रुलंदा असां वठूंसीं धिका था खाऊं। असां त हिननि जी बास बासियूं आहे बस मजबूरी साईं। भाई सदा माण्हू चवनि था त पुलिस वटि एडवांस टेक्नोलॉजी न आहे
मूंखे कीअं ख़बर पई त हिन गाॾी जूं नंबर प्लेटूं मटियल आहिनि? हिननि वटि शनाख्ती कार्ड न आहिनि। छा थो सम्झी असांखे? सिपाही सॾ, हिननि कानून जो कीमती टाइम ज़ाया कयो आहे। हिननि खां 1000 ॾंड वठीनि, छो त मां रुश्वत वठां ई कोन, ऐं रुश्वत वठण वारे खे मां लानती चवंदो आहियां, लानती। वठीन 1000 वठीन। थोड़ा गड्ढो 1000 रुपया ना त कानून मां नोड़ी मां नाक करे छॾंदमि। अदा वॾा 1000 जो नोट कढ ऐं ॾे पुलिस वारनि खे, न त पुलिस वारे नांग खां मूंखे डपु थो लॻे। अदा साईं हे ॻाल्हि ॿुधो साईं, रिआयतड़ी कयो। हिकु त असां साईं जा पांधीड़ा आहियूं साईं। ॿुधो साईं, महिरबानी करे रिआयतड़ी कयो, महिरबानी। हे जेको मां इशारो कया थो न साईं, 500 रुपया वठो, बसि महिरबानी कयो। ठीकु आहे, पर हिकिड़े शर्त सां। जी 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 साईं। 500 रुपया मुंहिंजे तरफ़ां साईं जी पेती में विझिजो, ऐं न त इहा कढियो त मूं ॾिना आहिनि। ऐं 500 कढो, वठो न पैसो। वठी छा में विझे? हा ठीकु आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, न हे ढकी आहिनि, हे कमज़ोर था लॻनि, हिननि खे धक लॻाइनि। और तव्हां ॿई पोड़ा मुंहिंजी गाॾी खे धुको ॾियो। अचो अचो। अरे सिपाही छोटा वाह मुर्शिद साईं, वाह वाह जी कई पापी पोड़न सां। जेकर कुत्तनि सां करी हां त माण्हू थी पना। छोट इन्हे खे चइबो अथई, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ा रूह तेड़ा ख़त्मा, जहिड़ा गॾ तेड़ा दाया। हाँ ही छा? पापी पोड़ा जी किरान पुछड़ी भी कौन चरियो? किथे प्यालो तो न करया? छोट नंढा किथे बड़ा प्यालो तो न करया? छोट वॾा हल त पक कयूं, हयाती ते भरोसो न आहे, किथे लाश धप न करे वञनि। छोट नंढा निकी ये कम में देर न कजे। जे लाश धप करे विया त असां समेत काधी भी मरी वेंदा। तो हल त हलाऊं न। हल हल। छोट नंढा तोखे मुबारकू हुजन, तुंहिंजो पी मरियो, तू सफ़ा यतीम थी वए झटपट में। चाचो शबन एतिरो भलो न हो जेतिरो नज़र ईंदो हो। इंतखन नीत जो पलीत हो, बाक़ी हूं ॾाढो भलो हो। बस हयाती गॾा वांगुरु इट हणी चाचे शबन खे किराए हली वई। छोकरा तोखे बि लख लख हुजनि। हाँ? छा लख लख हुजनि? छोकरा वॾा चाचे बबन जी अचानक मौत हौसला विञाए रखिया, मुबारक लफ़्ज़ काकरे में फासी पियो। चाचो मरिया तूं ॾाढो भलो, पेसनि ॾियण जी महिल बरे चढ़ी वेंदो हुअसि। बाबा मता ये मरी पहले चाचे शबन जो तुझो खाई तो तोखे मोकला भली मर गई। मता बाबा मरण की टक्कर कई थई, तेरा चाचे बबन जो जुमो खाई तो खणी कोला तैयार कजाए। लाख जी लानत। हाँ ये औलाद आहे, हे औलाद आहे। बेहाल वाला हाँ असांजे मरण ते जश्न था मल्हाइजनि। हाँ सच चयो हो पुलिस वारनि, हाँ त इन ॿिन्ही जी जॻह ते खतरा ॼमनि हा, खतरा ॼमनि हा। ऐं हे तुआरो पुट आहे, अरे जा वेठो आहे, वठी वारो मां वठो वारो मां घुटे खे। अरे तोखे शर्म न आयो? हाँ बेशर्म। अरे तूं मूं चयो राणी जो पुट आहीं? न मूंखे नथो लॻे तूं मूं चयो राणी जो पुट आहीं। अरे तूं जे लाइ मूं ऐं राणी पीअण ते केतिरा पंध कया, पहिरें उघाड़े सां पेरनि जी जुतियूं घसी वयूं, ऐं तूं वरी मुंहिंजे मरण ते जशन पियो मल्हाई। हिननि कुतनि खे मां सज़ा ॾियां, ॾिस तूं। पुलिस वारनि सच चयो, हाँ हिननि बेशर्मनि खां असांखे खतरा ॼमनि हा, जेके मेलो कमाए न वञे। अदा वॾा कढ पुपरी ऐं वॾा पुपरी त हिननि ज़लीलनि जी सदा शुरू थिए। देर न कर।
विश्वास आता का नहीं उठा जावल उठी गाड़ी दिसे भाई ना अरे हे रे वो छोरा गाड़ी बिहारो रे अरे छिट्टी कुत्ती खाए रे छिट्टी कुत्तियां काटे ले गाड़ी बिहारो बस ये छोरा ने मुड़ा ना मां समझा दो तो गाड़ी के खड्डे में उलझना पर इसे सर हाँ पापा कसम जी गाड़ी वही खड्डे में था और एक बुद्धा तरी को छा के रंगे तू तुरी वजह तू तुरी करे न जो करो मुंह मिले न सजा का बेसर मन के छोरा का देगा दा वजह पुपरी तो छोरा पाणी ज़ाहिर थींदा हाँ हाँ ख्याल कजो मेरन में कोड सी लगल होया देखो देखो बाबा 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 तुतरी वजह तुतरी छो वजह बढ़ाई जी पैसा हैं प्लीज बाबा तुतरी वजह उन लगी है पानी जो बको वठो वॾा वॾा निंगरे अंग्रेजी में रिक्वेस्ट कई आहे तव्हां तूतरी वॼायो जे तूतरी न वॼाईंदो त अंग्रेज काड़जी पवंदो ऐं असांजी इमदाद बंदि थी वेंदी नाने है अंग्रेज नाराज़ थींदा वॼाऊं था तूतरी पानी जो वफ़को मिलियो पानी जो वफ़को मिलियो हले 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 पाड़े मरी उसड़े चदन में एटम बम लगोड़े अनु ओ अनु बाबा रे तकड़े को अनु बेच दियो हाँ कारो मुंह छनछा हरकत रुखा नंबर दौड़े मरदा हरकत रुखा नंबर दौड़े अरे छाछो बाबा छाछो कारो मुंह बाबा रे किरी पे पाने बेहोश थी हुआ कारो तू जो हरकत कई हुई न तो पाने किरी पे मां के हरकत कई मारवारो क्यों अब्बा अनु उठ बाबा क्यों खोल हे साईं दे पहुंचणो आ वो लांती गधा अकेलो मनु न धिके सके तो गाड़ी बिना बच्चा अनु अखियूं खोल न तो बास बास रह जीविती बच्चा अखियूं खोल अखियूं हाँ हाँ मां किथे आया तू नलके जे चढ़न में आई अनु पुटे अरे मालिश कया अरे अनु जो मथो ना है अंधी घोड़ी मुझो मथो फेरा जो हथ कढ सॉरी अदा तकड़ में थी विंदो आ मूंखे छा थियो हो तोखे काम ॾिनो बुझो तू सदमो न सही सघे बेहोश थी वए हाणे भौंक बंद कयो उठो वाली गाड़ी धिकियो हल एॾे वॾे हादसे खां पोइ अञा गाॾी असां धिकियूं पाण हटा कटा गाॾी जे अॻियां वेही था रहो ऐं पाण मज़ा माणींदा हलो असांखे कहिड़े ॾोह जी सज़ा आहे पापी पोड़ो ओ बा अनु ही ॾोह जी सज़ा नाहे ये तव्हां जी बास आहे बास अहिड़ी बास खां असां तौबा कईसीं न अमां बास रखे हा न असां ॼमियूं हा असांजी बास न हुजे हा काश असांजो जनाज़ो हुजे हा तव्हांजे कुलनि ते सुतल हुजूं हा ऐं कब्रिस्तान परे हुजे हा पोइ तव्हांखे ख़बर पया त घणे टके हज़ार आहे ऊंधा छोरा मिसाल बि ऊंधा हाणे भौंक बंद कयो उठो वाली गाड़ी धिको मुआ ना आहियो
हल उठ रे हले हले आनो हले या भले मनो हले आजा हलो 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 हले हल तू बहल मर Hola, Carlos. Hello. छोरा असांजा निभागा नहीं आ माई तू न तू निभागो न छोरा निभागा न मां निभागू हुयूं रनू जेको बास बासे वयूं ए लूसी कुत्ता असांजे गाटे में हणी वयूं ऐं पाण वञी कबर में इज़त सां सुतियूं कम पूरे पाण खां कोन सकलान वरी गोदने के अरे छा ते बुड़ पियो करी चबू दातो सां न आया ये बे गालड़ी के तेरी यारी पे है ठीक है और चुप कर रहो सीधो ये Hola, Carlos. वॾा ही सोट नंढा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधा असां पीर साईं जी दुआ सां पैदा थियासीं या पिट सां? जहिड़ो असां हशर थिए थो न लॻे थो त पिट सां पैदा थियासीं। ॿी मुर्शिद खे ख़बर ॿी अलाह खे ख़बर। Hola, Carlos. गाड़ी शो प्यारी था ना बाबा बाबा अरे रे गाड़ी शो प्यारी था बाबा मिस्त्री अचियो मिस्त्री अचियो ॾेखारियो न गाॾी बाबा मिस्त्री अचियो। हाँ मिस्त्री पहिरे पुछा त कर त मिस्त्री तुआरो कम कंदो बि सही हाँ या ईअं बेड़ो बोड़ी दुस बस तूं गाॾी प्यार मां वञा थो। हल हाँ ये छा हाँ बाबे जे 500 रुपया तुंहिंजी सूबेदारी चट करे छॾी। बाबो कद जो नंढड़ो थई पर पिटण जो सफ़ा छिटो थई। बाबे जी पिट ऐं गॾनि जी इट घुसई न कीअं बाबे 500 रुपया तुंहिंजी रन रुलाए छॾी झटपट में। अरे तू यही कर सूतली मां निकतो न पहुंचा मुझे जिनके खराब कही थी वो सूबेदार ना या वो मुझे बात है सूबेदार रमू रमू आई एम खमू डुप्लीकेट मतलब त मुझे पी या 5 पीस कढियान जिन शिकलियूं पाण में मिलन थियूं। हल लठ 5 पीस हाँ एक जड़ा हूं था 5 भाइरूं छो मुझे निद खराब कई थी कम करो थई। कम उस्ताद शिदी यो गाड़ी असारी खराब थी वई आ समझी हुनमें 2 कम आहिनि हिकिड़ी चालू नथी थिए ऐं ॿी धिकण में ॾाढी गरी आ बस ये 2 कम। अरे ये तो कोई मसलो तू गाड़ी गैरेज में लगा गैरेज में गाड़ी बात में मिटर कर दूंगा अरे को हवा सपा हवाई जहाज वांगुर तू के ढकण की जरूरत न पवंदी बस ये को फूकड़ा पे फूकड़ा तू गाड़ी घर लगा गाड़ी मत उठाया जा मां पर सामान घरी ला भी हे खबंदो हे सब खबर हलो गाड़ी लगा गाड़ी तुझी बकरा ज्यादा गुर हलदी बड़ी जबरदस्ती चाहे वनी ठीक है। थैंक यू उस्ताद शिदी थैंक यू सो स्वीट। मार पई एडी धप किथे उआ खाई आ ए कुआदा जी कोने खानो न लगे तो बाथरूम में जो होस न हाथों कोनो धोतो थम हल सिका उल्टी करो उल्टी करे हाँ हल्को करे वो होने के बाहर कड़े निभागन के तो गाड़ी सोली करे जाऊंगा जल्दी कर। अरे रे बांधे न सुन जा ये हाल वाल हे जरो न घटाई पई मां खां न उहा भी चंडरी वेंदी ही
सुबुह जो शाम करे सिज लाहे पोइ मोटी ईंदी। अरे हेॾे कारो मुंहुं थियई, हिते गर्मी असांजो खानो ख़राब करे छॾियो आहे। ॾे हाल वाल, आख़िर तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयोसीं? काॾे वेहे? अरे बाबा गाड़ी मां चक कढो था, निकिरो ॿाहिरि त मिस्त्री कारो मुंहुं करे न तव्हांजो। हलो अचो करे मिस्त्री कम करे कम। कंहिंजो कारो मुंहुं करे? न न कारो मुंहुं कोन थो चवां, कम 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 करे बाबा। अच निकिरी अचो। अरे हेॾे तकड़ी कुटी हा जे नसुर जा ॻाल्हि खे थोरो सम्झ। हुनखे गाॾी जा सभु मर्द ॿुधाई या अधड़ कम करे ई घड़ी मोटियो ई। बाबा वॾा लेस खंघ ज़ुकाम जी ॻाल्हि सोट वॾे खां विसरी वई हूंदी, बाक़ी बकवास वॾी कई हूंदई। अरे तूं इहा बकवास बंदि कर। माणे मरिया तव्हां गुर विच में न ॻाल्हाई त फाटी मरी। बाबा अम्मा मरिया त लाइ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हा। अरे जां से बकवास बंदि कयो। बागड़ियुनि जूं कुटियूं आहे छा? मां अनु खां कम जी ॻाल्हि पुछां। अरे अनु हिकिड़ी ॻाल्हि पुछां। बाबा पुछ, अॻियां पुछ, पोयां पुछ, पुछ कुते जा पुछ। ॻाल्हि ॿुध। हा गाॾी खे मिस्त्री 0 मीटर कर दो या उन हाल खां बि विञाए छॾींदुसि। न बाबा उस्ताद खमोशीदी जेको आहे न हा गाॾी खे सभु जहाज करे छॾींदो, चए वञी जबल ते चाढ़ियो वञी। हाँ पोइ हलो बस हली गाॾी ॿीहारियूं उते मिस्त्री वटि, पोइ असां हली होटल ते मानी खाईंदासीं वेही। पोइ तूतरी छा पोइ तूतरी हा तूतरी हा तूतरी वॼा। बदमाशी तो ठीक है बाबा निकिरी अचो हाणे ॿाहिरि, हली किथे होटल ते मानी भाॼी खाऊं। उस्ताद सीधी जेको आहे पंहिंजी कारवाई शुरू करे। सही आहे। मां भला आहियां, मां हिते विया। हाँ मां हिते विया आहियां, तूं हला वञ पाण करे मन। न तूं न हल जाए, तूं जे बेदा फोड़े हाँ उन्हनि में बचा थियनि पोइ निकिर जाए। न हाँ हेॾे कारो मुंहुं कॾहिं आहे भई कुत्ता। ठीक आहे न सुधरे छबू हल हेॾा हलो काॾा हलो? हेॾा तूं पिठो हुज अचे रे। ॾाढी देर तक मां गाॾी खे हिनमहिल अहिड़ो करे थो छॾियां जो ॾिसणो वरी गाॾी मन करे थो छॾियां। गाॾी किथां खुलंदी आहे? अरे हेॾे अनु ॾे हाल वाल। गाॾी जो कमु मिस्त्री कयो आहे या अञा गाॾी थुकूं वठी खाए उते? ऐं अञा भींकपुर में असांखे बुछड़ो थियणो पवंदो महीनो। हेॾो ख़र्च कयो अथमि, हाणे मां नथो चाहियां त भींकपुर में अञा महीनो ज़लील थिया। नको उस्ताद सीधी आहे कम जो राकेट। हींअर ताईं गाॾी असांजी जहाज बणाए छॾिया हूंदी ऐं हली बस वञी वेहणो आहे बस। असांजा अहिड़ा भाग किथे जो मुर्शिद साईं ते इज़त सां पहुचूं। छो बाबा अहिड़ा के मुर्शिद साईं जा पिटियल आहियूं छा? माण्हू चवंदा हुआ असांजा वॾा मुर्शिद साईं जो ॾांद कुही खाई विया। हाँ मां बि चवां हथ ते सॼी वाट पुछड़ा थींदा था हलूं। वॾे सोट अनूअ चयो मूंखे त असां पीर साईं जी दुआ सां पैदा न पर पिट सां पैदा थिया आहियूं। हाणे ॻाल्हि मूंखे बि सम्झ में अची वई आहे। भौंक बंदि कयो। पी पुट करे हिकु वाई चङी कढी अथव। मुर्शिद ख़ैर करे, बस ख़ुदा ख़ैर करे, मुर्शिद ख़ैर करे, न त ॾाढा पुछड़ा थींदासीं। कार रबरनि जी वाई निकिरंदी अलाह बचाए। बाबा मुर्शिद साईं जो ॾांद असांजा वॾा खाई आहे, पोइ असांखे कहिड़े ॾोह जी सज़ा आहे?